साईं मौलवी हफीज़ रशीद गुज़ारिश करें सलावत कलाम पाक करें। بسم الله الرحمن الرحيم وقل إني أنا النذير المبين كما أنزلنا على المقتسمين الذين جعلوا القرآن عضين فوربك لنسألنهم أجمعين عما كانوا يعملون فاصدع بما تؤمر وأعرض عن المشركين إنا كفيناك المستهزئين الذين يجعلون مع الله إلها آخر فسوف يعلمون ولقد نعلم أنك يضيق صدرك بما يقولون فسبح بحمد ربك وكن من الساجدين واعبد ربك حتى يأتيك اليقين صدق الله. तव्हां सभिनी दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जेके असां नंढड़े सॾ ते हिते गॾु थिया आहियो ऐं हमेशह जेके हिन पासे जूं पंहिंजी यूनियन काउंसिलूं 4-5 इन जा जेके बि दोस्त हूंदा आहिनि तनज़ीमी इहदेदार हुजनि या लोकल नुमाइंदा हुजनि ऐं उहे असांजे हर सॾ में सॾु ॾियनि था उनजे लाइ सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हीअ हिकिड़े नंढड़े शॉर्ट कॉल ते असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िले सदर ख़ान साहिब सादिक अली मेमण जे हुकुम ते हीअ जेको असां अॼु ताज़ियती मेड़ाको हुते कोठायो आहे उनजो असुलु मक़सदु इहो आहे त 18 अक्टूबर ते जॾहिं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं जलावतनी खां वापसि अची पंहिंजे कराची में पहुती हुई त उते नाम निहाद जेके दहशतगर्द हुआ उन्हनि बमबारनि हमला करे ॾिना जंहिंमें मोहतरमा उन टाइम ते शहीद राणी अलाह पाक उनखे महफ़ूज़ रखियो पर उते खोड़ सारा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर शहीद थिया। उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे ऐं पोइ तंहिं हूंदे बि असांजी मोहतरमा जेका शहीद राणी हुई उन्हनि जेके ज़ख़्मी माण्हू हुआ उनजी अयादत जे लाइ राति जे टाइम ते उते अस्पतालुनि ते उन्हनि जे घरनि ते उते पहुती त असां हीउ जेको ताज़ियती मेड़ाको कोठायो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सदर सादिक अली मेमण साहिब जे हिदायतुनि ते ऐं असां वटि हिते असांजो भाउ आफ्ताब मेमण बि आयो आहे आफ्ताब सूमरो सोरी आयो आहे जेको ज़िले जो उहिदेदार आहे असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उहिदेदार आहिनि कुझु आज़ा फैज़ मोहम्मद हाजी फैज़ मोहम्मद गिरोही साहिबु आहे चेयरमैन जमपीर आज़ा अहमद ख़ान पालारी आहे सदर पीपल्स पार्टी पंहिंजो जमपीर साईंदाद शोरो साहिबु आहे सदर पंहिंजो जंगड़ी आज़ा अलानू बबर आहे एक्स असांजो जो सो मेंबर ज़िला काउंसिल असांजो भाउ अख्तर दल आहे टंडे हाफ़िज़ जो चेयरमैन असांजो दिलदार ख़ासकेली आहे जनरल सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी ओंगर जो असांजो वॾो भाउ साईं नूर मोहम्मद बबर भाउ गुनानबी बबर आज़ा तैयब बबर ॿिया जेके बि दोस्त आया असांजो अकबर मेमण साहिबु आयो आहे जेके खां ऐं सभिनी दोस्तनि जो वरी बि तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां वरी तव्हांजूं लख महिरबानियूं लख शुक्र। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं मौलवी साहिबु साईं अब्दुल रहीम खे या साईं अब्दुल रशीद मां को बसि दुआ जो पढ़ाए शहीदनि जे लाइ शहीद राणी जे लाइ ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे लाइ